दिन में मौजूद आहियां। बरसात हले थी पई ऐं हिते जेके जानवर ईद जेकी आहे उज़ाई वारी अचण वारी आहे ऐं तक़रीबन 7-8 ॾींहं आहिनि उज़ाईअ में। उन हवाले सां जेके जानवर खणी आया आहिनि ॿकरियूं या ढोर वग़ैरह उहे बरसात में जेके दोस्त बीठा आहिनि ऐं जानवर ॿकरियूं तव्हांखे ॾेखारियां बीठियूं आहिनि तमामु घणी तादाद में। जेके ॿकरियूं विकिणण वारा जानवर विकिणण वारा बि तव्हां ॾिसो था। मथां बरसात हले थी पई ऐं बरसात में भी जेको आहे वीचारा बीठा आहिनि। हाणे हिन खां पुछूं था त अलाए किथां आहियो दोस्त, तव्हां किथां आहियो माल खणी? किथां? नौशहरे फेरोज़ मां। तव्हांजो नालो? हाकिम पाण हाकिम अबड़ो भाऊ नालो आहे ऐं नौशहरे फेरोज़ मां आया आहिनि। तव्हां ॿिए माल पीढ़ीअ ते छो था खाए वञो हीउ माल? हींअर त बरसात बि कयल आहे, कलाक केतिरा ॾींहं वसे पई बरसात, पोइ तव्हां हिते हूंदो या रुॻो? अच्छा, उते तव्हांजी टैक्स वग़ैरह जेको लॻे थी तव्हांखे घणी? पोइ हिते तव्हांजो माइट मिट को वधीक उते मतिलबु रिहाइश वग़ैरह तव्हांजी आहे? नौशहरो फेरोज़ जा दोस्त आहिनि। हीउ माल हिननि जो ॿकरियूं आहिनि जेके माना उते टैक्स वग़ैरह मंडीअ में जेको लॻे थी, हिते असांखे माना जेको आहे पंहिंजे हिसाब सां सही आहियूं हिते। पर बरसाति हले थी पई, इन लाइ मां मुनासिबु सम्झो त हीउ वीडियो घुरिजे। हिननि मां कहिड़ो ॿकरो महांगे में महांगो आहे? कहिड़ो? फौलादी। फौलादी छा क़ीमत आहे हुनजी? 1.5 लख रुपया। दोस्तो हीउ ॿकरो जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं था जंहिंजी क़ीमत दोस्त चए थो 1.5 लख रुपया आहे। ऐं नालो छा आहे ॿकरे जो? बकरे जो गुलाबी। गुलाबी नालो आहे ॿकरे जो। हीउ ॿकरो आहे माशाल्लाह सां, तव्हां ॾिसो हिन जो वज़न घणो बीहे थो? 1.5 मण वज़न थी थो। गुलाबी नालो अथव, 1.5 लख रुपया हिन जी क़ीमत आहे ऐं महांगो ॿकरो आहे। हीउ गुलशन नदी जा नज़ारा तव्हां ॾिसो, गाॾियूं हलनि थियूं पियूं, बरसाति माण्हू इंजॉय कनि था। पर जेके वापारी रेड़े वारा ऐं जेके जानवर परे परे खां काहे आया आहिनि उहे वीचारा बीठा आहिनि।